अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। एरीज़ हमल, सोच में तेज़ी ईंदी, बहितरी अचण जो पूरो इम्कान आहे। ख़्यालनि ते गौर करियो, का वॾी बुनियादी तब्दीली अची रही आहे। नऊं राहूं रस्ता खुलंदे ॾिसिजी रहिया आहिनि, जिन ते हली अॻियां वधंदा। तमामु सुठियूं सरगर्मियूं अची रहियूं आहिनि। ॿाहिरि जे सफ़र जो मौक़ो मिलंदो, ॿाहिरि पढ़ण जा मामला हल करे सघंदा। माली मामला यूनिस जी नज़र हेठि आयल आहिनि। ख़र्चनि में हिक जहिड़ाई न अची रही आहे। अचानक ख़र्चा वधंदा ऐं अचानक पैसो अची वञे थो। 3 सालनि ताईं कंप्रोमाइज़ करियो। ज़ाती ज़िंदगीअ खां मुतमिन आहियो। सिहत जो ख़्यालु रखो, पर सूरत हाल बहितर रहंदे ॾिसिजी रही। टोरस सोड़, हिननि जे पंजे खाने में मरीख़ ऐं ज़ोहरा वेठल आहिनि ऐं हाणे अतारिद अची रहियो आहे। हाणे रुमानी मामला वधीक तेज़ थींदे ॾिसिजी रहिया आहिनि। इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त फ़िलहाल तव्हां रुमानी तौरु लुत्फ़ अंदोज़ थींदा, जंहिंजा नतीजा तमामु ख़राबु पेश ईंदा। एहतियात करियो। ऐं ॿियो त वालिदेन ऐं घरेलू तौरु तवजा चाहिनि था, जेके 3-4 हफ़्तनि खां अहिड़ा मामला पेश अची रहिया आहिनि ऐं हिन हफ़्ते वालिदेन खे भरपूर तवजा जी ज़रूरत आहे। हीउ हफ़्तो वालिदेन जी ख़िदमत लाइ सुठा मौक़ा फ़राहम करे रहियो आहे ऐं 22 आगस्ट ताईं वालिदेन जी ख़िदमत करण जा मौक़ा मिली रहिया आहिनि, जंहिंखां पोइ ॿीहर रुमानी मामलनि तरफ़ मुतवजा थी वेंदा। माली सूरत हाल में बहितरी अची रही आहे। अज़ीज़ रिश्तेदारनि सां ताल्लुकातनि में बहितर ॾिसी रहिया आहियो ऐं घरेलू ज़िंदगी ऐं दोस्तनि सां ताल्लुकातनि में जज़्बात। जेमिनाई जुज़ा, चौथे खाने में घरेलू ज़िंदगी ऐं वालिदेन जे खाने में प्लानट चई रहिया आहिनि त वालिदेन ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ तवजा ॾियो ऐं उन्हनि जी ख़िदमत करियो। जेकॾहिं वालिदेन परेशानी में मुब्तला आहिनि त उन्हनि जो साथ ॾियो ऐं घरेलू ज़िंदगीअ तरफ़ दिलचस्पी वठंदा। ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में वॾियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उन तरफ़ सोचो त पाण खे उन में कीअं एडजस्ट करिणो आहे। ऐं तव्हांजे 3 खाने में सिज मौजूदु आहे, जंहिंसां तव्हांखे ज़िंदगीअ में नंढो सफ़र ईंदो ऐं तव्हांजो को वेझो जो रिश्तेदार, पहिरियों कज़न, उन सां तव्हांजो सुठो वक़्तु गुज़रंदे ॾिसी रहियो आहे। पेशे जे हवाले सां मामला सही हली रहिया आहिनि, जेके तव्हां संभाले रखिया आहिनि। कारोबार जे हवाले सां हींअर को मनसूबो न शुरू करियो। कारोबार में ख़ासि तौरु तवजा ॾियणु ऐं एहतियात करण जी ज़रूरत आहे। 2 हफ़्ता इंतज़ारु करियो, छाकाणि त हींअर मामला बहितर न ठही सघंदा। नवां मनसूबा जोड़ण जो वक़्तु न आहे। रुमानी मामला बहितर रहंदा ऐं ॿियनि सां ताल्लुकातनि में जज़्बात ते कंट्रोल रखंदा। कैंसर सरतान, तव्हांजे 3 खाने में मरीख़ आयल आहे। वेझो जे रिश्तेदारनि सां मामला मरीख़ तेज़ कंदे ॾिसिजी रहियो आहे। पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल रखंदा, को अहिड़ो रिएक्शन न कंदा जंहिंसां हालात ख़राब थी सघंदा। जेकॾहिं पाण ते कंट्रोल करे ई वेंदा त सोशल लाइफ में दिलचस्पी वठंदा ऐं हिन हफ़्ते को क़दम खणणु चाहियो था, थोरो इंतज़ारु करियो। 2 हफ़्ता रुकिजी वेंदा त सुठो वक़्तु अची वेंदो ऐं तव्हांजा रुमानी मामला बहितर हली रहिया आहिनि। लियो असद, तव्हांजा पसे पर्दा लिकियल के प्लान, दिलचस्पियूं वरितल मामला लीक थी वञण वारा आहिनि। नज़र रखो, जेकॾहिं ईअं थियो त तव्हां लाइ वॾी परेशानी अची वेंदी, छाकाणि त अञा जो मसइलो आहे तव्हां लाइ जेको पेश अची रहियो आहे। खुफ़िया रखो, लिकायो, सभु मामला तव्हां पाण ताईं रखो, पाण हल करियो, कंहिंसां शेयर न करियो, न त सूरत हाल ख़राबु थी वेंदी। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि जे करे तव्हां पाण पॉपुलर आहियो। माण्हू तव्हांजी सलाहियतुनि ऐं राय जी वॾी क़दुरु करे रहिया आहिनि। 3-4 महीननि खां पॉपुलर थी विया आहियो। ॻाल्हाइण वक़्तु जज़्बाती न थियो। जज़्बाती थियण सां पॉपुलरशिप खे धचको रसी सघण जो इम्कान आहे। एहतियात खां कमु वठो। 3-4 हफ़्तनि में तव्हां वटि पैसो अची रहियो आहे, उनखे संभालियो। माण्हुनि ताईं पंहिंजा ख़्याल पहुचायो त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त तव्हां छा सोचे रहिया आहियो। तव्हांजी तख़लीक़ी सलाहियतुनि खां माण्हू मुतासिर थी जिन खे पैसो ॾियणो आहे उहे तव्हांखे ॾियनि। तव्हांजी सलाहियतुनि में वधीक इज़ाफ़ो अची रहियो आहे। विर्गो सुंबला,
तव्हांजे कारोबार ऐं मुहबत जी ज़िंदगीअ में तेज़ी अची रही आहे। तव्हांखे अल्लाह पाक जेका सोच ॾिनी आहे उहा हिन वक़्तु तव्हांजे कमु अची रही आहे। मतिलबु त हींअर वक़्तु अची वियो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे सलाहियतुनि खे इस्तेमालु करे सघो था। तव्हांखे प्लानर सपोर्ट करे रहिया आहिनि। तव्हां वटि सलाहियतूं मौजूदु आहिनि। अॻियां वधो, सोचो, प्लान जोड़ियो, फ़ाइदा हासिलु करियो, कारोबार शुरू करे नवां क़दम खणो। रोमांस तेज़ीअ सां हली रहियो आहे, उन मां फ़ाइदो खणो। ॿियो त हिन हफ़्ते तव्हांखे मालूम थींदो त केरु तव्हांजो दोस्त आहे ऐं केरु तव्हांजो दोस्त न आहे ऐं कंहिंसां गॾु कमु करे सघां थो। कारोबार मां वधीक फ़ाइदा खणी सघो था ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि करण वारनि माण्हुनि खां परे रहो। लिब्रा मीज़ान, तव्हां जेको कुझु करे सघो था करे रहिया आहियो। एतिरी घणी महिनत करे रहिया आहियो जंहिंसां तव्हांजी सिहत ते ख़राबु असर पइजी रहिया आहिनि। सिहत ते तवजो ॾियो। सिहत जे मामलनि खे ढिले न रखो, उन लाइ ज़रूरु कुझु न कुझु करियो। घरेलू ज़िंदगीअ में पिणु गड़बड़ ॾिसी रही आहे, उन तरफ़ बि ध्यानु ॾियो। ॿियनि सां तालुकात ख़राबु थियणु न ॾियो। तव्हां जेको चवणु चाहियो था सोचे सम्झी चओ। पंहिंजे लफ़्ज़नि ते तवजो ॾियो। तव्हां हिन वक़्तु सोचे सम्झी न ॻाल्हाए रहिया आहियो, जेको ठीकु न आहे। कुझु अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें कामयाबु थी विया आहियो या त थियण वारा आहियो ऐं उन सां ख़ुदि एतमादीअ में इज़ाफ़ो थींदो ऐं रोमानी मामला हर तरफ़ खां वधी रहिया आहिनि, उन्हनि खे संभालियो। स्कॉर्पियो अक़रब, पंहिंजे मामलनि में कामयाबु थी रहिया आहियो। ॿियनि जी ॻाल्हियुनि ते बिल्कुलु ध्यानु न ॾियो। जेको कुझु करियो पाण करियो, उहे तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदा। दोस्तनि सां मिली करे घणो कुझु करे सघो था। समाजी ज़िंदगीअ में भरपूर हिसो वठो, फ़ाइदो हासिलु थींदो। हमेशह वांगुरु तव्हांजी सख़्तु शिदत वारी तबियत हुजण करे तव्हांजे अज़दवाजी ज़िंदगीअ में मसइला अची रहिया आहिनि। थोरो ख़्यालु रखो ऐं ख़्वामख़्वाह जे इख़्तिलाफ़नि खां बचो ऐं रोमानी मामलनि मां तमामु घणो लुत्फ़ु वठी रहिया आहियो ऐं बिगड़ियल रोमानी मामलनि खे पिणु बहितरु बणाए सघो था। सुठो। सेजिटेरियस कोर्स, हफ़्ते जी शुरूअ में ई सिहत जो ख़ासि ख़्यालु रखिणो पवंदो ऐं गॾोगॾु बदख़ुवानि ते नज़र पिणु रखो। तव्हांजे ॿारहें खाने में यूरेनस वेठल आहे। ॿारहें खाने में चंड जे अचण करे तव्हां पंहिंजा टैक्स ऐं बिल जल्दी अदा करियो, न त मामला ख़राबु थी वेंदा ऐं मसइला पैदा थी वेंदा। ऐं ॿियो त तव्हां फ़ैसिला करण वक़्तु ध्यान सां सोचे ऐं पोइ फ़ैसिला करियो। तव्हांजी ज़िंदगीअ में तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उन्हनि खे सम्झो, नज़र रखो ऐं उन्हनि मां फ़ाइदो खणो। हिन हफ़्ते तव्हां तब्दीलियूं ख़ुदि महसूसु कंदा ऐं पंहिंजी सिहत ते तवजो ॾियो ऐं डॉक्टरनि सां ज़रूरु रुजू करियो। कैप्रिकॉर्न, जल्दी तव्हांजो जेको दौरु हली रहियो आहे तव्हां उनखे सम्झी न रहिया आहियो, जंहिं करे मसइलनि जो हल नज़र न अची रहियो आहे। तव्हां हिन हफ़्ते कंहिं असर रसूख़ वारी शख़्सियत सां मुलाक़ात करे रहिया आहियो। जेकॾहिं उन सां मुलाक़ात करणी आहे त सभिनी जी मुशावरत रखो। जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजे तरफ़ां मुलाक़ात कंदा त उहो ग़लति फ़ैसिलो थींदो। पहिरियां बि अहिड़ी ग़लती करे चुका आहियो त पोइ ज़रूरु साथियुनि सां मशवरो करे पोइ मुलाक़ात करियो। एक्यूरस दिलो, रुमानी मामला तमामु घणा ख़ुशगवार आहिनि। पंहिंजे लाइफ पार्टनर सां ख़ुशगवार नमूने ॻाल्हाईंदे नज़र अची रहिया आहियो। तव्हां पहिरियां खां वधीक हिक ॿिए खे सम्झंदा। जेकॾहिं रुमानी मामलनि जो वज़न खणणु चाहियो था त ज़रूरु खणो ऐं लुत्फ़ अंदोज़ थियो। सोशल लाइफ ऐं माली मामलात में वधीक सुठा थींदे नज़र अची रहिया आहियो। मज़ीद माली मामलनि खे बहितरु बनाइण जी कोशिशि करियो ऐं वधीक बहितरु थी वेंदा। ऐं ॿियो त तव्हां पंहिंजे तख़लीक़ी सलाहियतुनि खे उजागर न पिया करियो। तख़लीक़ी सलाहियतूं ज़ाया करे रहिया आहियो। तख़लीक़ी सलाहियतुनि जा मौक़ा मिली रहिया आहिनि, उन्हनि मां ज़रूरु फ़ाइदा। पाइसेस होत, हिन हफ़्ते को माण्हू तव्हांखे तमामु घणो मुतासिर करे रहियो आहे। तव्हां उन माण्हूअ जे वेझो न थियो, उन खां बचण जी कोशिशि करियो। उहो तव्हांखे ग़लति रस्ते ॾांहुं वठी वञी रहियो आहे। प्लूटो सां चंड
मिलण वारो आहे उहो तव्हांजे पंजे खाने जे ख़िलाफ़ु आहे, उहो रोमांस लाइ ठीकु वक़्तु न आहे, त पोइ हिन हफ़्ते जिन्स मुख़ालिफ़ खां मुहतात रहो। जेकॾहिं उन खां मुहतात थी विया त पोइ बि जेके पहिरियां खां रोमानी मामला हली रहिया हुआ या अची रहिया आहिनि या तव्हांजी ज़िंदगी में उन्हनि जो असरु हो, उन्हनि में बि तब्दीली अची रही आहे, छाकाणि त उहे यूनिस जे ज़ेर असरु आहिनि। ॿियो त हिन हफ़्ते क़रीबी रिश्तेदारनि सां गॾु पंहिंजो वक़्तु गुज़ारियो ऐं ॿियो त तव्हां न कंहिंजे मामलनि में दख़ल ॾियो ऐं न ई तव्हां पंहिंजे मामलनि में ॿियनि खे मुदाख़लत करणु